सजे सिंध जियां थरपारकर में बि सिंधी सकाफ़ती ॾियारे जी मुनासिबत सां सकाफ़त जा रंग निखरी पिया आहिनि। मिठी जी द प्रोग्रेसिव हाई स्कूल में 3 डिसंबर सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं हलंदड़ आहिनि। उन ई मौक़े ते ॿारनि उस्तादनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो, आवाज़ टीवी जे वारनि जो थोराइतो आहियां जिन असांखे हिन साल असांजे सकाफ़ती सिंध सकाफ़त जे ॾियारे ते बहितरीनु स्लोगन ॾिनो आहे जो असांजी सकाफ़त जो आईंदो। उन लाइ असीं सभु सिंधी जेको जाखोड़ करे रहिया आहियूं ऐं उनखां अलावा असां वटि सिंध में तालीम ऐं उनजी जेका दुनिया जी ज़रूरत जे मुताबिक़ ऐं टेक्नोलॉजी ते बि असांखे जेको आहे सो असांजी अहम जेका आहे कोशिश ऐं उन लाइ असांखे सिंध आवाज़ तमामु बहितरीनु जेको आहे सो पंहिंजो स्लोगन ॾिनो आहे। असीं उन्हनि जा थोराता आहियूं। 3 डिसंबर जूं तयारियूं असां जोश जज़्बे सां करे वरितियूं आहिनि ऐं असां जेको सिंधी सकाफ़त जो ॾियारो आहे उहो मल्हाए रहिया आहियूं आवाज़ टीवी सां गॾु। जिए सिंध जिए लतीफ़। सिंध जी तहज़ीब जो आईंदो इल्मु इतिहाद जे सिरे हेठि आवाज़ टीवी न्यूज़ सां गॾु असांजी द प्रोग्रेस पब्लिक हाई स्कूल मिठी साथ में साथ ॾेई बहितरीनु अंदाज़ में ॿार जेको आहे सो एकता ॾियारो सकाफ़ती एकता ॾियारो भरपूर अंदाज़ में मल्हाए रहिया आहिनि ऐं असां आवाज़ टीवी जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांखे टाइम ॾिनो ऐं एकता ॾियारे खे वधीक जेको आहे सो भरपूर ऐं बहितरीनु बनायो। आवाज़ टीवी सकाफ़ती ॾियारे जो ऐलान कयो आहे त असांजी स्कूल दी प्रोग्रेस पब्लिक हाई स्कूल मिठी ॾाढे जोश ऐं जज़्बे सां इहो त्योहार मल्हाए रही आहे। ईअं ई ॿिया बि त्योहार मल्हाईंदी आहे जोश जज़्बे सां। आवाज़ टीवी जेको असां ऐलान कयो आहे 3 डिसंबर जो एकता ॾियारो मल्हाइण जो असां आवाज़ टीवी सां गॾु तमामु ख़ुशि आहियूं। उन्हनि तमामु सुठो ऐलान कयो आहे। असां हर साल जीअं हिन साल बि तमामु ज़ोर शोर सां एकता ॾियारो मल्हायो आहे। असीं आवाज़ टीवी सां गॾु सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदासूं। पोइ असांजी द प्रोग्रेस पब्लिक हाई स्कूल मिठी हर साल जीअं हिन साल बि वॾे जोश ऐं जज़्बे सां सिंधी सकाफ़ती ॾियारो मल्हाए रही आहे। जीअं त सॼी सिंध वासियुनि खे सिंधी सकाफ़ती ॾियारो मुबारक हुजे। इल्मु पिरायो ऐं सिंध सवारियो। आवाज़ टीवी जे ऐलान जी भरपूर आजियां कंदे ॿारनि सकाफ़ती वेस पाए क़ौमी गीतनि ते रक़्स टेबलोज़ ऐं तक़रीरूं करे सकाफ़ती ईद मल्हाइण जो वचन वरजायो। कैमरा टीम सां गॾु फ़कीर बशीर अहमद, आवाज़ टीवी न्यूज़ मिठी थरपारकर।